दोस्तों अज जे रिव्यू में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं दोस्तों पंहिंजा वेरी जी नई अपडेट, उन सां गॾोगॾु खजू साहब खे बि नओं ड्रामो मिलियो आहे। उहो कहिड़ो ड्रामो आहे उहा बि अपडेट तव्हांखे ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शायदि खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों दरअसल खजू साहब खे बि नूर ज़ोन साहब हिकु स्क्रिप्ट ॾिनो आहे नए ड्रामे जो, उनजो नालो फ़िलहालु अनाउंस नाहे कयो वियो। तमामु जल्द उहो नालो बि ज़ाहिर थींदो। बाक़ी जेको पंहिंजा वे ड्रामो आहे उन जी त शूटिंग लगातार हली रही आहे ऐं लगातार शूटिंग हाणे स्टार्ट थी चुकी आहे। असगर चौधरी साहब पंहिंजी डायरेक्शन में उनखे दादू जहिड़े ख़ूबसूरत लोकेशननि ते जेको आहे न उनखे शूट करे रहियो आहे। वॾे स्केल ते उहो ड्रामो शूट थी रहियो आहे। बाक़ी जेको खजू साहब मुंहिंजे ख़्याल में KTN वारनि ॾे मोटी वियो आहे। दोस्तों हाणे खजू साहब सिंध TV खां वरी KTN ॾे शिफ्ट थी वियो आहे ऐं KTN वारा जेका मतिलबु नवां ड्रामा ईंदा हाणे खजू साहब जी डायरेक्शन में ईंदा। हाणे घणो जेको नओं ड्रामो खजू साहब खे मिलियो आहे मुंहिंजे ख़्याल में उहो KTN वारनि ॾिनो आहे, लेकिन उनजो राइटर भी नूर ज़ोन साहब आहे। तमामु जल्द उनजो जेको आहे न ख़बर पइजी वेंदी ऐं तमामु जल्द उनजो रिव्यू कंदासीं। नालो, अदाकार कहिड़ा हूंदा, कहिड़ी जाइ ते शूट थींदो, उहो तमामु जल्द उहा बि ख़बर पवंदी। फ़िलहालु खजू साहब वियल आहे कराची। दोस्तों कराची साइड जेको आहे एॾे वियल आहे ऐं बक़ाया फाइनल जेका उनजी मतिलबु जेको बि रिव्यू ईंदो तव्हांखे असां करे ॿुधाईंदासीं। बाक़ी जेको आहे नओं ड्रामो पंहिंजा वेरी उहो बि हली रहियो आहे। हाई लेवल ते शूटिंग आहे उनजी ऐं कुझु ॾींहं मतिलबु कुझु ॾींहं जे अंदरि तव्हां जेकियूं तस्वीरूं बि अचण वारियूं आहिनि, शूटिंग जूं मेकिंग वीडियो बि अचण वारा आहिनि ऐं कुझु ॾींहं जे अंदरि तव्हां जेके ज़बरदस्त मतिलबु सीन अचण वारा आहिनि। तव्हांखे पाणे ख़बर पइजी वेंदी कहिड़ा कहिड़ा अदाकार हूंदा ऐं तव्हांजा फेवरेट अदाकार हूंदा। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजा फेवरेट ई अदाकार ज़रूरु हूंदा जेका तव्हां जंहिंजे इंतज़ार में आहियो। ऐं मुंहिंजे चैनल ते जेका बि दोस्त ॾिसी रहिया आहिनि हिकु अगरि मुंहिंजी वीडियो अपडेट हिकु रिव्यू ॾिसी रहिया हो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त तव्हांखे नए ड्रामे में कहिड़ा अदाकार ॾिसण वटां मिलंदा। जेका बि दोस्त मुंहिंजे फेसबुक ते वीडियो ॾिसंदा आहिनि या यूट्यूब ते ॾिसंदा आहिनि सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त वीडियो जॾहिं बि ॾिसो सुठे नमूने सां पूरो वीडियो ॾिसंदा कयो आख़िर ताईं, जीअं तव्हां खां मतिलबु को लफ़्ज़ को अपडेट मिस न थिए। बाक़ी पापनगर ड्रामो हली रहियो आहे। तव्हां ॾिठो पापनगर में जीअं हाणे मीर जी शादी राणी सां कई वई या अहिड़े हिसाब सां निकाह थी चुको आहे। इहो ड्रामो बि अॻिते बि ज़बरदस्त हलंदो रहंदो ऐं सुठे नमूने सां हलंदो रहंदो। कैमरामैन मोबाइल थोरो मथे जल सही तरह हथ न लोड मुंहिंजा भाउ, तूं नओं कैमरामैन दोस्तों मूं आंदो आहे छा कयां। कैमरामैन मुंहिंजो हिकिड़ो आहे नओं, पुराणो कैमरामैन भॼी वियो आहे। हाणे नओं कैमरामैन कॾहिं मोबाइल हेॾे थो करे कॾहिं हेॾे करे थो, तॾहिं विच में मां इहो ॻाल्हायो आहे। जेका दोस्त ॾिसी रहिया आहिनि मुंहिंजी वीडियो उनखे चवंदुमि महिर नाराज़ न थीजो, डिस्टर्ब कयो आहे तव्हांखे बि। बाक़ी हाणे सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हीअ वीडियो मुंहिंजी जेतिरो थी सघे शेयर कयो, जेतिरो थी सघे शेयर कयो। सीपेक ते वेही करे सुकून सां थधिड़ी थधिड़ी हवा हली रही आहे, मथां झुड़ाली बि लॻी पई आहे ऐं हिते मां रिव्यू कयां थो वेठो ऐं गाॾियूं बि वञी रहियूं आहिनि, साइड ते मां वेठो आहियां ऐं तव्हां दोस्तनि जे लाइ हे जेको आहे न सुकून सां मां हिकिड़ो रिव्यू ठाहे हिननि दोस्तनि ॾे मोकिलियां। ऐं दोस्तों ॿिन्ही ड्रामे हाणे खजू साहब ऐं असगर चौधरी ॿई मुक़ाबले में डायरेक्टर लथा आहिनि। ॾिसूं अॻिते हाणे छा थो थिए, कंहिंजो ड्रामो भलो ईंदो, कंहिंजे ड्रामे में कहिड़ा अदाकार हूंदा ऐं कहिड़ो ड्रामो 1 नंबर ते वेंदो, कहिड़ो 2 नंबर ते वेंदो, सॼी ख़बर पोइ पवंदी। इहा अचण वारनि ॾींहंनि में इहा शइ ख़बर पवंदी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। शाहिद खोसो व्लॉग सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ऐं पेज बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग। अल्लाह हाफ़िज़।